पापनगर ड्रामे जी नई अपडेट में सभी पीरी प्यारनि के खुश आमदीद। दोस्तों अज रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। हाणे शेर दिल ऐं होॾा मल्हार खणंदा हथनि में हथियार मनठार जे लाइ, बलाज खान जे लाइ, छो त इन्हनि खे तपाए छॾियो आहे ऐं वक़्तु अची वियो आहे त हाणे स्टेप को न को खणणो पवंदो ऐं इहो स्टेप खणंदा अचण वारे एपिसोड में। ऐं उन्हनि सां गॾोगॾु दोस्तों हिकिड़ो चकर ॿियो बि थियण वारो आहे जंहिंमें काफ़ी अदाकार यानी ख़ासि करे जेको मल्हार आहे होॾां जेको राबेल जो रिश्तो त उहे अध में ॾिसो था तव्हां डामाडोल लॻो पियो आहे। पर इन अचण वारे एपिसोड में तव्हांखे इहो ज़रूरु ॾिसण में बेटा मिलंदो त आहिस्ता आहिस्ता हाणे राबेल जी जेका आहे न कावड़ मल्हार जे मथां घटि थींदी वेंदी। उन ख़बर आहे मल्हार बेकसूर आहे, सॼो कमु इन निभागे मिठल जो ऐं नूरे नांग जो आहे। इनजे करे हू जेको आहे मल्हार खे जेको आहे न आहिस्ता आहिस्ता माफ़ु कंदी ऐं उन सां हलो हाय शुरूआति कंदी ॻाल्हाइण जी। इहे अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। होॾो तव्हांखे ॿियो कमु बि मिलंदो दोस्तों, हिकिड़ो उहो हे आहे त ॾिसण वटां हाणे शेर दिल जेको आहे न चहिरो थी वियो आहे कुटको ॾेई करे बलाज खान जे माण्हुनि खे। हाणे उहो ख़ुशि आहे त मूंसां हीअ अटकिया त हिननि खे मां जेको आहे न सिधो कयां ऐं इन्हनि खे सबक़ु सेखारियां। अञा ॿीहर जॾहिं ॿीहर वरी ईअं हमिलो कंदा शेर दिल जे मथां, पोइ वरी शेर दिल इन्हनि खे ड्रोड़ाए सफ़ा छितो कंदो, ईअं सफ़ा उठ वांगुरु रांभाट कढाईंदो इन्हनि जा इहो शेर दिल। छो शेर दिल सॼे ड्रामे में को एक्शन नाहे ॾेखारियो, हाणे उनजे एक्शन जो ॾेखारण जो वक़्तु अची चुको आहे। दोस्तों अॼु जो वीडियो पोइ पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शायदि को सो वर्क खे